इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे असांजे इमाम जी ज़िंदगी जो नंढड़ाई वारो वाक़ियो आहे। अञा उन फज़ीलत खे, उन मक़ाम खे, इल्म वारे मर्तबे खे अञा उन हद खे कोन पहुतो आहे। अञा मदरसे में पढ़ी रहियो आहे, पर रब करीम जी ज़ात बाबरकात चवो आहे त सलो उहो भलो जेको अंगूर ई भलो हुजे। सलो अंगूर बो आहे, उन मक्ती ॿुधाईंदो आहे हिकिड़ो खाधल खतल ख़तम थियल बसि ईअं लिगड़ो साओ पीलो थींदो वेंदो, ॻरंदो वेंदो। हिकिड़ो ॼमंदो आहे त बि आब ताब रोब ताब सां ॼमंदो आहे, ख़बर पवंदी आहे त हे ॿूटो हली अॻिते ॿारींदो। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात उहा आहे जंहिंजे लाइ ख़ुदा जो कसम आहे, उलमाए इस्लाम जो इत्तिफ़ाक़ आहे त नबी पाक अलैहिस्सलाम हज़रत सलमान फ़ारसी जे तरफ़ जेको इशारो करे चयो हो त जेकॾहिं इल्मु ट्रेड़ुनि ऐं कतुनि खां मथे बि हूंदो त सलमान फारसी जे मुल्क जो हिकिड़ो अहिड़ो जवान पैदा थींदो जो ट्रेड़ुनि कतुनि वटां उनखे लाहे हेठि। ग़ैब दान नबी अगई बशारत ॾिनी ही हो सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़ा है। सब चो रदी अल्लाह तआला अन्हु, ॾाढे चो रदी अल्लाह तआला अन्हु। ऐं मुंहिंजे प्यारे आका जी हदीस आहे, पाण करीम फरमाए खैरुल क़ुरून करनी सुम्मल्लज़ीन यलूनहुम सुम्मल्लज़ीन यलूनहुम। सही ऐं मोतबर हदीस आहे, ये मुस्लिमीन सराइण वारा भी इनकार नथा करे सघनि। आका नामदार फरमाइनि था मुंहिंजो दौर सभिनि खां भलो आहे। वाकई मुंहिंजे महबूब जे ज़माने जहिड़ो ज़मानो थींदो जो मुंहिंजे हबीब जी हिकिड़ी निगाह पइजी वञे त सहाबी बणिजी वञे। आहे या न आहे? आबिद थी सघीं थो, ज़ाहिद थी सघीं थो, मुत्तकी थी सघीं थो, परहेज़गार थी सघीं थो, तहज्जुद गुज़ार थी सघीं थो, जन्नती थी सघीं थो, सभु कुझु, लेकिन सहाबी कोन थी सघंदे, छो त सहाबी बनाइण वारी निगाह मुंहिंजे मुस्तफ़ा जी निगाह। कंहिंजी निगाह? मदीने वारे साईं जी। सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमाईंदा खैरुल क़ुरून करनी, भले खां भलो ज़मानो मुंहिंजो। सुम्मल्लज़ीन यलूनहुम, उन खां पोइ जेके उन्हनि सां मुतसिल बाद में याने मुंहिंजा सहाबी ईंदा। वरी फरमाइनि था सुम्मल्लज़ीन यलूनहुम, टे नंबर ते पाण फरमाइनि था मुंहिंजे सहाबनि जा सोहबती ॾिसण वारा जंहिंखे तव्हां सां ताबई चवंदा हो। हबीबल करीमल जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मुंहिंजो ज़मानो, सहाबा जो ज़मानो, ताबईन जो ज़मानो भलो आहे। उन खां पोइ फितना ई फितना पैदा थींदा। अल्हम्दुलिल्लाह इमाम आज़म खे ख़ुदा उहो शरफ़ नसीब कयो आहे जंहिं 11 असहाबनि जी ज़ियारत कई आहे। घणनि जी? 11 सहाबी। उन्हनि मां जा 6 असहाब सगोरा हुन जा उस्ताद आहिनि। ॿियनि जी ज़ियारत कई आहे टोटल 11। जन 11 में जा ज़ियारत करण खां सवा बाक़ी तालीम जन खां हासिल कई। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं जन खां ॿुधाई सिखियो। उहे मुंहिंजे हबीब पाक जा 6 सहाबी सगोरा हा जन जी ख़िदमत में गोॾा भञी वेही मुंहिंजे आका नामदार जूं पाक हदीसूं सिखियो। ऐं अहिड़े दौर में सिखियो आहे जंहिं दौर खे मुंहिंजे नबी चयो आहे भलो ज़मानो। छा चयो अथनि अदा? ॾाढे चओ ज़ोर सां, ज़ोर सां। हिकिड़ा वरी ॿिया खरियल अथव। चेसई इमाम जाफ़र सादिक जेको हो न, इमाम आज़म खां अॻे हो। असांजो मसलक जेको आहे सो असां जाफ़री मज़हब सॾाईंदा आहियूं, इस्ना अशरी बि जाफ़री बि। इमाम अबू हनीफ़ो त हुनजो शागिर्द आहे, उहो त पोइ थियो। इमाम साहब अॻु में आहे इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु। तंहिंजे करे तव्हां वारे मज़हब हनफी बनफी जी का वैल्यू कान्हे का, असुल आहे मज़हब जाफ़री। मुंहिंजा सोना माण्हुनि खे धोखो ॾिनो थो वञे, पर हिननि खां पुछो तव्हांजे फ़िक़्ह जाफ़री जी तारीख़ आहे? इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि जॾहिं विसाल फरमायो आहे, उन टाइम ते इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि जे विसाल जो सन आहे 150।
केड़ो बाबा ॾाढे ॻाल्हायो माना ॿी सदी में केड़ी सदी में याद कयो इल्म जूं ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे कमु ॾींदियूं केड़ी सदी आहे बाबा वफ़ात केड़े सन में आहे 150 हिजरी में सदुर विसाल आहे त ॿी सदी थी ऐं जाफ़री फ़िरके वारनि खे मां चवां थो दावत फ़िक्र ॾियां थो अचो मैदान में वॾे खां वॾो पंहिंजो मुजतहिद वठी अचो अरे तव्हांजे मज़हब जाफ़री फ़िरके जाफ़री फ़िक़ह जाफ़री मज़हब जी तारीख़ तव्हांखे ॿुधाए थी अव्हां त 600 साल पोइ पैदा थिया आहियो अव्हां जो इमाम रज़ी तव्हांजे मज़हब जे ठाहिण वारो आहे इमाम जाफ़र सादिक जो उहो ई मसलक हो जेको पंहिंजे शागिर्द अबू हनीफ़े खे सेखारियईं इमाम आज़म असांखे सेखारियो सुन्नत जमात वारो तरीक़ो इमाम जाफ़र सादिक जो हुयो अवाजे मज़हब जी फ़िक़ह जाफ़री जंहिंखे तव्हां था चओ इन फ़िक़ह जाफ़री जी ख़ुदि तव्हांजे किताबनि तारीख़ लिखी आहे आत्मा तोखे ॿुधायां 600 साल बाद में इमाम साहब ॿी सदी में आहे हिननि जे मज़हब जो बुण बुनियादी 600 साल माना 6हीं सदी में पोइ रखियो हुयो पहिरीं सदी ॿी सदी टीं चौथीं पंजी छहीं इहे 600 साल किथे हुया जाफ़री फ़िरके वारा ऐं जाफ़री मज़हब वारा या फ़िक़ह जाफ़रिया वारा इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जो मुंहिंजा प्यारा दोस्त फ़िक़ह नाले उन जे सां मनसूब आहे लेकिन उहो ई मसलक हो जेको मुहम्मद अरबी सिद्दीक़ अकबर खे सेखारियो हो या फारूक आज़म के या उस्मान गनी के या हैदर करार के इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत आलिया में हिकिड़ो मसइलो पेश थियो आहे हिकिड़ो सहाबी बि गॾु वेठो आहे मुंहिंजे प्यारे इमाम खां सवाल थियो आहे इमाम साहब जवाबु ॾिनो आहे दुरूद पढ़ त मां वाक़ियो सॼो तफ़सील सां तोखे ॿुधाए छॾियां अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि दोस्तो अदीज़ो ॿुधो मसइलो हाणे मां वेठो आहियां को मूंखां पुछे मां जवाबु ॾियां त थी सघे थो आलमनि जी जमात आहे को इतराज़ करे सही मुफ्ती साहब इहो कहिड़े किताब में आहे इहो किथां कढी ईअं धोखो त नथो नी चई सघे थो आलम जो हक़ आहे चवे इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत गिरामी में सवाल थियो उन महफ़िल में हिकिड़ो पोढ़ो सहाबी वेठो आहे इमाम साहब खां सवाल थियो त सहाबी सगोरे में ॿुधो सहाबी सोच में पइजी वियो त ॾिसां मुंहिंजो शागिर्द कहिड़ो थो जवाबु ॾिए इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जवाबु ॾिनो उहो जवाबु उन असहाबी खे पसंदि न आयो उन जे ख्याल में सहाबी जे ख्याल में त जवाब सही नाहे फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमाईंदो आहे अहल ज़िक्र खां पुछो जेकॾहिं तव्हांखे ख़बर नाहे इल्मु तव्हांखे नाहे त अहलो ज़िक्र खां पुछी करे पंहिंजे तफ़शफ़ी तसल्ली कयो जंहिं महिल इमाम साहब जे लाइ उन सहाबी सगोरे खे ख़्यालु थियो त जवाबु सही नाहे त महिल एतिराज़ कई अबू हनीफ़ा इहो वरी किथां जवाबु कढी इहो जेको जवाबु तो हिन सवाली खे ॿुधायो आहे इहो किथां कढी इन जो तो वटि दलील कहिड़ो आहे सबूत कहिड़ो आहे इन जो माख़ज़ कहिड़ो आहे इस्तिंबात तो कयो आहे त इन जो असुल वजूद किथां कढियो थी इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह अदब सां निहारे उन सहाबी खे चयो क़िबला फलाणी हदीस तव्हां मूंखे ॿुधाई हुई जंहिंजा रावी ख़ुदि तव्हां आहियो अव्हां खां मूं हदीस ॿुधी आहे अव्हां बयानु कई आहे ऐं अव्हां पाण चयो आहे त इहा हदीस मूं रसूलुल्लाह खां पाण ॿुधी महबूब हदीस बयानु कई अव्हां सहाबीअ ॿुधी अव्हां सहाबी मूं ताबई खे ॿुधाई हाणे अव्हां पहिरीं त तस्दीक़ कयो त इहा हदीस तव्हां मूंखे ॿुधाई या न सहाबी चयो हा मां बिल्कुलु तोखे ॿुधाई आहे मुंहिंजे आका जी हदीस आहे इमाम साहब फरमाए साईं उन्ही हदीस मंझां ही त मसइलो निकिरे थो जंहिं महिल इमाम साहब दलील इस्तदलाल जो तरीक़ो ॿुधाए ऐं वज़ाहत कई त इन हदीस मां हीअ ॻाल्हि निकिती आहे उहो सहाबी उथी बीठो आहे
इमाम साहब के भाकुर पाए इमाम साहब जे पेशानी ते चुम्मी ॾेई चवे थो, ओ अबू हनीफा असां पसारी आहियूं, हकीम तूं आहीं। पसारी समझो था? बहेड़ा, हरीड़, जरफुल, वडुफ, हाँ न सही, अकर अकर हो, सुंढे, सनाए मकई, दवाउनि जा नाला आहिनि। अब आ समझो था न सही? ये रखंदो आ, छा कंदो आ? भला जे ये अॼुकल्ह दवा जो रवाज कोन्हे, भला स्टोर मेडिकल स्टोर वारो उनखे तो सुञाणंदा हो न सही, हर क़िस्म जी दवा रखियो वेठो आ, पर ख़बर कान्हेसि का त ही कैप्सूल कहिड़े फ़ाइदे जो आहे, ही गोरी कहिड़े कम जी आहे, ही दवा मां छा थींदो फ़ाइदो। उन्हनि दवाउनि खे इस्तेमाल जे लाइ डॉक्टर जी ज़रूरत आहे। कंहिंजी ज़रूरत आहे? पसारी भी तोखे दवाऊं ॾींदो, पर उहे कुटे सटे उन मां माजून ठाहिणु हकीम जो कमु आहे। कुटे सटे उन मां शरबत ठाहिणु हकीम जो कमु आहे। कुटे सुटे हुन जा मुंहिंजा प्यारा दो त कुश्तो बनाइणु हकीम जो कमु आहे। पासारी रुगो दवाऊं ॾींदो आहे। उहो सहाबी थो चवे, ऐं अबू हनीफा असां रसूलुल्लाह जूं हदीसूं गॾु करे करे पासार जो दुकान बंदि करे रखियो आहे, पर तोखे ख़ुदा मुस्तफ़ा जे उम्मत जो हकीम बणायो आहे, जो उहे पासार वारियूं दवाऊं गॾु करे मसइलो ठाहे थो ॾे, जेको क़ुरान हदीस जे मुताबिक़ आहे, क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ कोन्हे को। अबू हनीफा मां तोखे दुआ थो कयां, मुहम्मद जे दीन जो एॾो ख़िदमतगार पैदा थियो। अब सहाबीअ खे वधीक ख़बर या वहाबीअ खे? ॾाढे चइजो, ॾाढे अञा ज़ोर सां। सहाबी खे वधीक ख़बर कि न जमातुल मुस्लिमीन खे? अरे मीन वारा तोखे ख़बर पइजी वई जो अबू हनीफे रहमतुल्लाह अलैहि जे मथां तनक़ीदूं पियो करी। उन सहाबी सगोरे खे ख़बर कान ही जेको एतराफ़ थो करे पियो त असां पसारीअ जे मिसाल आहियूं, असां रुगो मुरक्कबात जमो करे रखंदा आहियूं, लेकिन मुरक्कबात खे गॾे उन खां मुफ़रदात खे गॾे असां मुफ़रदात रखंदा आहियूं, उनखे गॾे मुरक्कब ठाहिण वारो हकीम जो कमु हूंदो आहे। त हज़रत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि खे सहाबी सगोरो ईअं चवे थो, उहो चवे सा न त तो इज्तिहाद छो थो करे, ग़लति छो थो करे? असां अहिड़े शख्स जे पुठियां लॻा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, जेको मुस्तफ़ा जे शागिर्दनि जो शागिर्द आहे। सोना ओ मुंहिंजा भाउ, तव्हां असां नबी करीम ॾिठो आहे छा? ॾाढे ॻाल्हायो न, ज़ाहिरी तरह ज़ियारत कान थी आहे, उन दौर जा बि कोन आहियूं। हे जेको जमातुल मुस्लिमीन वारो आहे चवे थो त बाबा असां न अबू हनीफे खे मञूं, न शाफ़ई खे, न मालिकी खे, न हंबल खे रज़ियल्लाहु अन्हुम, असां सवा सदा नबी साईं जे तरीक़े ते। मां चवां थो तव्हां वटि नबी पाक जूं हदीसूं किथां आयूं? जो बुखारी जो पई आहे, मुस्लिम शरीफ पई आहे, अबू दाऊद पियो आहे, तिरमिज़ी पई आहे, इब्न माजा आहे, मुअत्ता इमाम मालिक आहे, किताब आहिनि सियासत जा, नबी पाक जूं हदीसूं लिखियूं पयूं आहिनि। पर मां तोखां पुछां थो त इन्हनि हदीसुनि लिखण वारे मां हिकिड़ो बि ताबई कोन्हे। अञा हेठि हल, ताबई त कोन्हे, पर तबो ताबई बि कोन्हे। सहाबी उनखे चइबो आहे जेको रसूलुल्लाह जी ज़ियारत करे। ताबई उनखे चइबो आहे जेको ईमान सां असहाबीअ जी ज़ियारत करे। तबो ताबई उनखे चइबो आहे जेको असहाबीअ जे ॾिसंदड़ खे ईमान सां ॾिसे, उहो तबो ताबई आहे। इमाम शाफ़ई, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल, इहे टई इमाम अबू हनीफे खां सवा हेठि हली आहे। इमाम बुखारी हुजे, इमाम अबू दाऊद हुजे, इमाम तिरमिज़ी हुजे, मुजाद्दा इमाम इब्न माजा हुजे, इहे जेके बि आइम्मा हज़रात आहिनि उहे सहाबी त कोन्हनि, पर ताबई त कोन्हनि, पर तबो ताबई बि कोन्हनि के। अरे मुस्लिमीन वारा, तूं पाण मुक़ल्लिद लॻो पियो आहे। जे बुखारी खणी पेश कंदो आहे त तूं बुखारी जो मुक़ल्लिद आहे, जे मुस्लिम पेश कंदो आहे त तूं मुस्लिम जो मुक़ल्लिद आहे, जे अबू दाऊद आणींदो आहे त अबू दाऊद जो मुक़ल्लिद आहे। तूं पाण मुक़ल्लिद आहे, तक़लीद खां पाण खे जुदा कीअं थो करीं पियो? मुंहिंजा प्यारा दोस्त, असां त उन्हनि जी दामन वरिती आहे, उन्हनि जे तरीक़े ते हलिया आहियूं जेके मुहम्मद करीम जे शागिर्द जा बराहे रास्त शागिर्द आहिनि। अबा निस्बत बि आहे या न आहे? ॻाल्हायो। असांजी निस्बत अल्हम्दुलिल्लाह उन्हनि सां आहे जन मुंहिंजे प्यारे महबूब जे सहाबन किरामन खां तालीम हासिल कई आहे।
ऐं तक़लीद खे हराम चवण वारो, नाजाइज़ चवण वारो, बिदअत चवण वारो, ग़लत चवण वारो, सौ सिधो बराह रास्त हुज़ूर जी हदीस मां इस्तदलाल करण वारो, फ़िक़्ह जो मुनकिर, उहो बि कंहिं न कंहिं इमाम जी तक़लीद त करे थो न। तक़लीद निस्बत खे चइबो आहे, जड़ खे चइबो आहे, कंहिंजी पैरवी खे चइबो आहे, कंहिंजी हिदायत ते हलण खे, कंहिं राह ॾसण खे चइबो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, जेसीं ताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे हदीस पाक खे सहाबा किराम खां बाद में उलमा तशरीह करे न सम्झायो आहे, तेसीं ताईं को बि नथो सम्झाए सघे। मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में अर्ज़ कंदुसि त ही तव्हांखे धोखो ॾेई गुमराह करे अल्लाह जे बाननि खां तव्हांजी दामन छॾाइण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं वॾे खां वॾो धोखो इहो ॾींदा आहिनि। हिकिड़ो ख़ासि तव्हांखे मसइलो ॿुधायां। बाबा सुन्नी सॾाइण वारा, यारही करण वारा, अव्हां त पीरान पीर जा मुरीद हो। कंहिंजा? हथ मथे करो। मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर, खोड़ मगर दस्तगीर नया दर, खोड़ मगर दस्तगीर नया। हौसला आज़म खे मञो था न साईं? यारी बि कंदा आहियो, हथ बि तव्हां चाढ़ियो, ठॻो बि तव्हां कहो, चांवर बि तव्हां जा, गिह बि तव्हां जो, खफ़ो बि तव्हां कयो, सड़े वरी मुला पियो। छो थो सड़े? मुंहिंजा सोई हिकिड़ो पंजाबी में बहाको ॾींदा आहिनि त ख़र्चा साडा नखरे लोकां दे। ख़र्चा साडा नखरे लोकां दे। अड़े भागा ख़र्च असांजो, खफ़ो असांजो, मेहनत असांजी ऐं मुर्शिद बि असांजो। चओ सुभान अल्लाह। पोइ जेकॾहिं असां इहे कम कयूं था मुंहिंजा सोणा, पोइ ही छो थो सड़े पियो? हिन खे हक़ीक़त में गौसल आज़म सां दुश्मनी आहे, पर माण्हुनि खे गुमराह करण लाइ छा चवंदो आहे? अबा पीरान पीर जा मुरीद हो, पीरान पीर बि रफ़ो यदैन कंदो हो। छा कंदो हो? रफ़ो यदैन माना निमाज़ महल रुकूअ में सजदे में वञे त हथ हीअं हणंदो हो, हथ बि मथे ॿधंदो हो। ठीकु आहे न साईं? पोइ तव्हां यारही करण वारा, सुन्नी सॾाइण वारा, क़ादरी सॾाइण वारा, मुर्शिद जे तरीक़े खे छॾे ॿियनि जे तरीक़े ते लॻंदा हो। इहो अव्हांखे धोखो ॾींदा आहिनि। असुल ॻाल्हि ही आहे त जीअं असांजो तव्हांखे चवणु आहे मुंड खां वठी त इमाम आज़म अबू हनीफ़े जे मसलक जी पैरवी करण वारे खे चइबो आहे हनफ़ी। छा चइबो आहे? इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जे मसलक जी पैरवी करण वारे खे चइबो आहे शाफ़ई। ठीकु आहे न साईं? इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे मसलक जे पैरवी करण वारे खे चइबो आहे हंबली। इमाम मालिक साईं रहमतुल्लाह अलैह जे मसलक जी पैरवी करण वारे खे चइबो आहे मालिकी। ऐं इन चइनी इमामनि जी पैरवीअ जो नालो तक़लीद आहे। ऐं असांजे उलमा जो 1200-1400 साल खां इहो ऐलान आहे, असांजा किताब लिखिया पन चारई इमाम हक़ ते। चओ चारई इमाम, ॾाढे जो चारई इमाम। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह तआला अन्हु हंबलिया शायद फ़िक़ही तरीक़े सां फ़िक़ह वारे मसइले में हज़रत इमाम आज़म हज़रत अब्दुल कादिर जीलानी गौस समदानी रहमतुल्लाह तआला अलैह हंबली फ़िक़ह सां ताल्लुक़ रखनि था। इमाम अहमद बिन हंबल वटि इहा ॻाल्हि पाए सबूत के पहुतल आहे। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जेका तहक़ीक़ पाण कई आहे उन मुताबिक़ इमाम अहमद बिन हंबल वटि रफ़ो यदैन करणु सुन्नत आहे। सम्झो था न था? कंहिं वटि चओ इमाम अहमद बिन हंबल वटि हंबली मज़हब में रफ़ो यदैन हुननि वटि सुन्नत सां साबित आहे। अला हाज़ल क़ियास इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह वटि बि, पर इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह सैयदना इमाम अबू हनीफ़े वटि इहा सुन्नत मनसूख आहे। अब समझो था ना सही? छा है इहा सुन्नत? माना अव्वल हुक्म हुयो, लेकिन बाद में इहो रफ़ो यदैन जो हुक्म मनसूख थियो, जंहिंजूं 5 हदीसूं मुस्लिम शरीफ में मौजूद आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सहाबा किराम खे रफ़ो यदैन कंदे ॾिठो आहे।
पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइन था माली अराकुम राफी ऐदीकुम ऐ मुंहिंजा सहाबियो मां जॾहिं तव्हांखे मनोब कई आहे शायदि मुंहिंजी मनो तव्हां वटि अञा ताईं कान पहुती आहे मां ॾिसी रहियो आहियां तव्हां अञा रफ़ो यदैन कयो था या रफ़ो यदैन छॾे ॾियो पर रफ़ो यदैन बि अहिड़े तरीक़े सां कयो था जीअं सरकश घोड़ा पुछ हणंदा आहिनि त जेकॾहिं उस्कुनू फिस्सलात नमाज़ में सुकून सां रहो रफ़ो यदैन करणु छॾे ॾियो मां मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात कंहिं हिकमत लाइ उन कम खे जारी कयो हो हाणे वरी इनखे मनसूख़ करे तव्हांजे रफ़ो यदैन खे ख़त्म थो कयां पियो इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि वटि इन जे अलावा 25 हदीसुनि सां साबित आहे रफ़ो यदैन जी मनो आहे पर मुंहिंजा अदा जेकॾहिं ॿियनि इमामनि सगुरनि वटि इहो पैगाम न पहुतो आहे ऐं हबीब पाक अलैहिस्सलाम जो सिर्फ़ रफ़ो यदैन वारो पैगाम पहुतो आहे त उहे इमाम बि पंहिंजी जाइ ते हक़ ते इमाम आज़म भी पंहिंजी जाइ ते हक़ ते पर हिननि खे को हक़ नाहे जो हे पीरान पीर जो नालो खणी दलील पेश कनि इन जे करे त इमाम आज़म मुक़ल्लिद हो चओ इमाम आज़म ॾाढे चओ छा हो अबा मुक़ल्लिद हो फ़िक़्ह जो पोइ लॻ हो कहिड़े फ़िक़्ह जो हम्बली फ़िक़्ह जो तोखे हक़ ई कोन्हे जो तूं इमाम हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जो हवालो ॾे जंहिंजो हवालो थो ॾे हो ख़ुदि मुक़ल्लिद आहे उहो हम्बली मज़हब सां हुन जो वास्तो आहे पोइ जॾहिं इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात उहा हस्ती आहे जो इमाम अहमद बिन हम्बल त पोइ आहे इमाम शाफ़ई उन खां अॻे आहे इमाम शाफ़ई ख़ुदि मसलक जो मालिक हो पर किताबनि में ईंदो आहे जॾहिं इमाम शाफ़ई इमाम अबू हनीफे जे वफ़ात खां पोइ संदुन रोज़े पाक ते संदुन मज़ार शरीफ़ ते संदुन क़बर शरीफ़ जी ज़ियारत ते वेंदो हो त इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे मसलक जी निमाज़ वारो तरीक़ो छॾे हनफी तरीक़े वारी निमाज़ पढ़ंदो हो कहिड़े तरीक़े वारी सही ॾाढे चओ बाबा कहिड़े तरीक़े वारी माण्हू पुछंदा हा सही तव्हां ख़ुदि साहिब फ़िक़्ह आहियो तव्हां ख़ुदि इमाम आहियो तव्हां ख़ुदि साहिब इज्तिहाद आहियो उन जे बावजूद अव्हां अबू हनीफे रहमतुल्लाह अलैहि जे मज़ार ते अची हनफी मसलक मुताबिक़ निमाज़ छो था पढ़ो पिया त इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैहि जवाब ॾींदा हा त यार ही जेको क़बर में सुतो पियो आहे सो मुंहिंजे उस्ताद जो बि उस्ताद आहे मूंखे हिन क़बर वारे जो हया थो अचे हिन हया जे करे मां पंहिंजो मसलक फिटो करे हिन जे मसलक मुताबिक़ निमाज़ थो पढ़ां इमाम शाफ़ई खे हया अचे ऐं हिन मुस्लिमीन सॾाइण वारे खे हया कोन थो अचे पियो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ दुआ कयो त ख़ुदा तबारक व तआला जल्ल जलालहू अन मालूशल हया जी तौफ़ीक़ नसीब फरमाए छॾे ही कहिड़ो तरीक़ो आहे मुसलमान के गुमराह करण जो जन दीन जी ख़िदमत कई जन सहाबा खां सिखिया उन्हनि खां माण्हुनि खे परे कयो पियो वञे मई यत्तबि गैर सबील मोमिनीन खां माण्हुनि खे हटायो पियो वञे अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वारू जी सही दीन जी ख़िदमत इन्हनि बुज़ुर्गान दीन कई आहे जन असांखे सही रहबरी फरमाई आहे ख़ुदा जो कसम आहे अगरि इहे न अचनि हा त दीन जे तफ़सील खां असांखे को वाक़ुफ़ करे ई कोन सघे दीन जा जेतिरा बि तफ़सील आहिनि उहे असांखे अइम्मा हज़रात ॿुधाया आहिनि दीन जा अॼु बि अहिड़ा मसइला आहिनि जो फ़िक़्ह हनफ़ी या शाफ़ई या हम्बली या मालिकी खे छॾे जमाअतुल मुस्लिमीन वारनि खे चैलेंज आहे अहल हदीस सॾाइण वारनि खे चैलेंज आहे अचनि असां सां ॻाल्हाइनि असांखे हदीस मां ख़ाली हदीस मां उहो मसइलो हलाल करे ॾेखारणु मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो वॾे खां वॾो मसइलो मां तव्हांजे आॾो बयानु थो कयां मामूली बि आहे वॾो बि आहे अवां आम ऐलान करे वहाबनि जे गले खां वठी सघो था इन मुस्लिमीन वारनि खां पुछी सघो था पिया मूंखे तव्हां ॿुधायो अबा जानवर हलाल थींदो आहे जागो था ला निंड अथव जागो था न उनखे हिलाल करण खां पोइ खाइबो आहे ॻऊं हलाल मेह हलाल फाड़ो हलाल हारण हलाल बकरी हलाल कुकड़ हलाल तितर हलाल पर भला जे ईअं मरी पवे त खाईंदव छो आहे तव्हांजो बि ज़ुल्म तव्हांजी कुठी हिलाल अलाह जी कुठी हराम
समझो था अलाए न अबा हो जो मरे थो जानवर तहां नथा को होस वो कंहिंजो कुठल चइबो अलाह साईं जो न अलाह जी कुठी हराम तहां जी कुठी वरी हिलाल मां तव्हांखे अर्ज़ कंदुसि त उनखे हलाल करण जे लाइ ज़िब्ह शर्त आहे छा शर्त आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू हलाल जानवर खे ज़िब्ह करण खां पोइ वधीक हलाल मुज़क्की पाक बनाए थो छॾे जेको असां खाईंदासीं तैयबा ताहिरा पाक खाईंदासीं पर मां हिन खे चवां थो तव्हां फ़िक़्ह शाफ़ई हंबली मालिकी खे छॾे हनफ़ी खे छॾे मुस्लिमीन वारनि खे चवां थो अवां मूंखे हदीस पाक मझां पंहिंजे तरीक़े सां जेको तव्हां मुस्लिमीन वारो तरीक़ो आहे अचो मूंखे रुगो कुकुड़ कुही ॾेखारियो बकर कुही ॾेखारियो ढगी कुही ॾेखारियो हलाल जानवर खे ज़िब्ह करे ॾेखारियो फ़िक़्ह वारे तरीक़े खे छॾे उन खां बाद में तव्हां उनखे ज़िब्ह करण वारो हलाल करण वारो तरीक़ो हदीस मां त ॾेखारियो घिंडड़ी अॻिते हुजे घिंडड़ी पोइते हुजे अंदर हुजे ॿाहिरि हुजे केतिरियूं रॻियूं कटजनि केतिरियूं रॻियूं न कटजनि कहिड़े नमूने सां ज़िब्ह कराइजे ज़िब्ह जे लाइ काॾे मुंहुं कराइजेसि काॾे मुंहुं न कराइजेसि ज़िब्ह जा रुगो शर्त जमाअतुल मुस्लिमीन वारो मूंखे ॿुधाए त 10 रुपया इनाम ॾियांसि अॼु लाड़ करण वारनि खे चैलेंज आहे वठी चो वॾे खां वॾो जेको हुननि जो पूज़ हुजे हलिया उन जा शागिर्द हूंदा मूंखे रुगो तूं ज़िब्ह जो तरीक़ो ज़िब्ह जा शर्त ज़िब्ह जा फर्ज़ ज़िब्ह जा वाजिब ज़िब्ह जूं सुन्नतूं ज़िब्ह जा मुस्तहब ॿुधाए त 10 रुपया इनाम लहे त टको बि कोन थो पर 10 रुपया बि हराम करणा आहिनि मिली अच्छा हलो अञा ॿियो मसइलो त इमामनि सगोरनि खे छॾे तूं हिलाल कीअं थींदे इमामनि खे छॾे हलाल तूं कीअं थींदे पिढ़े जो निकाह माणे सां मुस्लिमीन वारा तव्हांखे नथो चवां जॾहिं पढ़ियो वियो हो निकाह जा फर्ज़ शर्त वाजिब निकाह जूं ज़रूरतूं इमामनि खे छॾे तूं हदीस मां पूरियूं करे ॾेखार जानवर जेको तूं कुही अॻियां रखंदो आहे उन में कहिड़ियूं शयूं हलाल आहिनि केतिरियूं शयूं हराम आहिनि तूं फ़िक़्ह खे छॾे इमामनि खे छॾे बुज़ुर्ग खे छॾे रुगो मुकमिल हदीस मझां या क़ुरान पाक मां मूंखे साबित करे ॾेखार तोखे कहिड़ी ख़बर पवंदी अल्लाह ताला ढगो हलाल कया पोइ छेड़ो बि खाईंसि खुदा तबारक व तआला जल जलालू अमन वालू जेका शइ हलाल कई आहे तव्हांजा खुर बि खा वार बि खा सिंग बि खा तूं इमामनि खे छॾे हलाल खे पाक कीअं कंदे तैयब ताहिर कीअं बणाईंदे तो वटि शर्त कहिड़ा आहिनि तूं कहिड़े तरीक़े सां पंहिंजे पीउ माउ जे निकाह खे साबित करे सघंदे शरीयत पाक जो तमामु वॾो वसी मैदान आहे अड़े इन बुज़ुर्गनि जो असांजे मथां अहसान आहे जंहिं मुहम्मद करीम जे दीन खे सिज खां वधीक रोशन करे ॾेखारियो कंहिंजी दामन फिटी कंदे इन्हनि जो सिलसिलो सौ सिधो मुंहिंजे रसूलुल्लाह सां मिले थो चओ सुभान अल्लाह ॾाढो जो सुभान अल्लाह तरीक़त जा सिलसिला असांखे ताना हणो था तव्हां नक्शबंदी आहियो सहरवर्दी आहियो चिश्ती आहियो आदरी आहियो हनफी आहियो हंबली आहियो तोखे ख़बर ई कान्हे का असांजो कड़ो कड़े में ॻंढियो पियो आहे इहो मुंहिंजे मदीने वारे साईं सां मिले थो पंजाब में मशहूर ॻाल्हि आहे बुज़ुर्ग हो पीर मेहर अली चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह गोजरा हिकिड़ो इलाइक़ो आहे उन गोजरा इलाइक़े जो हिकिड़ो वॾो नवाब राजपूत रईस हो सरकश क़िस्म जो माण्हू हो वॾियूं मुछूं ॾाढी कूड़ियल तुरो हीअं वॾो जेके पंजाबी चौधरी ॿधंदा आहिनि वॾी गोॾ ॿधल पीर मेहर अली वटि आयो साईं मैं तेॾा मुरीद बण सामे को मुरीद बणा जागो थाला निंड्रा हजरत ख्वाजा पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था ओ चौधरी तू मुझो मुरीद थी को न सघंदे चई छो जे असांजी मुरीदी महांगी आहे इम्तिहान ईंदा चेसी बर्दाश्त कंदुसि मां वॾो माण्हू आहियां चे तोखां कोन थी सघंदा चे न साईं आख़िरकार किसो मुख़्तसर हुन घणो मिनथू कयूंसि पाण फरमायो ठीकु आहे भला हाणे पोइ सूर सहजां हज़रत ख्वाजा पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह जे दस्ते अक़दस ते बैयत थियो
मुर्शिद उनखे न सुनणो आहे वञी ज़िक्र कजां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। बाक़ी ॿिया मंज़िलूं पोइ रसीदो साईं। चौधरी साहब वॾो नवाब आहे, मुरीद थी आयो, दरगाह शरीफ के छॾे जो ॻोठ पहुतो, नमाज़ शुरू कयईं, कामल मुर्शिद जो नसल ज़िक्र शुरू कयईं। हफ़्तो कोन गुज़रियो, अची थी माल में बीमारी पे, सभु ढगा मरी वियसि। चई ख़ैर आहे, इत्तफ़ाक़ का माल में बीमारी हूंदी, पर हेॾे होॾे पुछा कई त ॿिए कंहिंजो बंजर बि कोन भुरियो हुजे। कि बिना हीअ मुसीबत कहिड़ी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया, हफ़्तो खनि ॿियो गुज़रियो आहे, अहिड़ो इत्तिफ़ाक़ थियो जो फ़सुल में अहिड़ी मुसीबत पई जो सॼो फ़सुलु खस थी वियो। चंद ॾिहाड़ा गुज़रिया, ॿ नौजवान पुट हिन जा गुज़ारे विया। वरी ॿिया ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया, धीअ गुज़ारे वई। ओड़े जा पाड़े जा माण्हू आया, चौधरी साहब इहो थी निमाज़ जो फ़ैज़, इहो ज़िक्र मां फ़ैज़ थियो थी। अॻे ख़ुदा ॾे कोन वेंदे, हे ला इलाहा इल्लल्लाह कोन कंदे, हे न को छा पीरनि फ़क़ीरनि वटि कोन। चौधरी लॻो पियो हे ख़ैर जो माशाअल्लाह, त तूं ख़ैर लॻो पियो, वार खे बि वाह कोन हुई, हाणे वठु फ़क़ीरनि जो पासो। सही तो बि मुड़सनि खे बि भाड़ी माण्हू भाड़ी करे विझंदा आहिनि। अची हिनखे खयऊं, नेठि माई अची ज़ाल खयुसि, त हाणे बच्चा त विया, फ़सुलु त वियो, हाणे तुंहिंजो वारो या मुंहिंजो? ठीकु आहे न साईं। हिकिड़े जो मिड़ई वारो आहे, चई पोइ छा कयां? चई वञ पीर साहिब खे चयोसीं बैत पंहिंजी वापसि वठ। मां तो कयो, अमरासीं, दिलि टोड़े वीचारो हलियो। पीर साहिब वटि वठो, ज़ोहर जी नमाज़ आहे, पीर साहिब पढ़ियो, मुसल्ले ते वेठो आहे, तस्बीह हथ में आहे, नूरानी चेहरो आहे। चओ सुभान अल्लाह। पीर साहिब ॾिठुसि, ॾिसी सम्झी विया, कामिल जी नज़र परे खां परखंदी आहे। हा न साईं, कामिल हुजे ईअं न साईं। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ वेठो, हुज़ूर अर्ज़ आहे, चओ साईं बैत वापसि कयो। बाबा मूं तोखे चयो हो न त इम्तिहान ईंदई मुंहिंजी बैत ॾुखी थी। चइसि हा ॾुखी वाकई आहे, हाणे महिरबानी मुंहिंजी ग़लती माफ़। चई न बाबा, असां जंहिंसां निभाईंदा आहियूं तंहिंसां टोड़ींदा न आहियूं। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। असां जंहिंसां ॻंढींदा आहियूं तंहिंसां टोड़ींदा न आहियूं। चई महिरबानी कर, क़ुरान मेड़ थी बसि, मूं में सहप ग़रीब में कान्हे। जंहिंमहिल घणियूं मिनतूं कयूं त पीर साहिब फरमाइनि था, हेॾे आ बैत अञा कोन थो टोड़ियां, हथ मुंहिंजे हथ में मिलाए, ऐं जीअं मां चवां तीअं मूंसां गॾिजी चओ। पोइ जे चवंदे त बैत टोड़ींदो साईं, न त कोन टोड़ींदो साईं, तुंहिंजी मर्ज़ी आहे, अञा सौदो रखत में आहे। चई न टोड़। चई बाबा अञा तरस टोड़ियो हूंदा, हथ ॾे। हथ ॾेई थो चए, चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत ख्वाजा पीर मेहर अली उन जे हथ खे वठी करे मथे कयो आहे। मथे करे चए थो, मुंहिंजे बग़ल में निहार, मुंहिंजे कच्छ में निहार। कच्छ में जो खणी निहारे त चौधरी जो हथ पीर मेहर अली जे हथ में आहे। पीर मेहर अली जो हथ ख्वाजा सुलेमान तौसवी जे हथ में आहे। ख्वाजा सुलेमान तौसवी जो हथ हज़रत शमसुद्दीन सालवी जे हथ में आहे। शमसुद्दीन सालवी जो हथ हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे हथ में आहे। अब्दुल कादिर जीलानी जो हथ मोहम्मद मुस्तफ़ा जे हथ में लॻो पियो आहे। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, जमल चौधरी जी ज़ियारत नबी करीम जी थी आहे, अखियुनि मां लुड़क वहण शुरू थी आहे। काॾे विया
विया गम काॾे विया दर्द काॾे विया सूर काॾे वियूं मुसीबतूं काॾे वियूं परेशानियूं दिल में सोचई त मुंहिंजो हथ त पीर मेहर अली मदीने वारे साईं सां ॻंढे छॾियो आहे। पीर साहब हथ पटे करे विहारे चई हली हाणे भई त टोड़ियूं टोड़ियूं चवे तो न सही आशिक ज़हर पिया क वेहो ॾिसो विस कन घणो करे ऐं कातिल जा हमेशह हेरा क लगन लव लतीफ़ चवे हाणे फना कया फेरा क पो तोड़ी चिकन चाक तब आह नसल मसीन। साईं हाणे बच्चा मरण सिर वञे कुर्बान आया हर शइ हली वञे तो त मुते कुर्ब कया जो मूं जहिड़े गुनहगार खे मदीने वारे साईं सां मिलाए छॾियो थी। ओ मुंहिंजा सोना इहा थी निस्बत इहो थी ताल्लुक अल्लाह वारनि सां जोड़बो आहे त अल्लाह वारा हबीब करीम ताईं पहुचाईंदा आहिनि। असां को हथरादू दीन पंहिंजो कोन ठाहियो आहे। जो कुझु बि आहे मां दावा सां थो चवां कंहिं बि असांजे इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जे फ़िक़ही मसइले ते अहल हदीस हुजे जमाअतुल मुस्लिमीन जो हुजे मैदान में अची मूंखां दावा करे मां उहो मसइलो इमाम आज़म अबू हनीफ़े जो हदीस मां साबित करे ॾींदुसि। अचे मैदान में कहिड़े बि मसइले ते इमाम आज़म खां जेको रिवायत थियल आहे असांजे उसूल मुताबिक़ किताब आहिनि जेके ज़ाहिरुर रिवायात जा आहिनि ऐं ज़ाहिरुर रिवायात में इमाम आज़म खां जेके बि मसइला मनसूब या मनक़ूल आहिनि या इमाम साहब खां बयान थियल आहिनि मैदान में अचे ऐं उन मसइले ते एतिराज़ करे त हीउ फ़िक़ही मसइलो इमाम साहब जो इज्तिहादी पंहिंजे तरफ़ां ठहियल आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ फ़क़ीर खे मां पंहिंजे मथां एतिरो भरवसो रखां थो ख़ुदा में उम्मीद आहे मुंहिंजा उस्ताद कामिल आहिनि मुंहिंजो मुर्शिद बि कामिल आहे। मां दावा सां चवां थो वठी अचो वॾे खां वॾे पाकिस्तान जे कंहिं बि मुस्लिमीन जे माण्हूअ खे या कंहिं अहले हदीस खे अची मूंसां ॻाल्हाए 5 मिंटनि खां वधीक मूंसां ॻाल्हायो त मां लख रुपयो इनाम ॾींदोसांसि। घड़ीअ ते ॾिसजो 5 मिंटनि में जे मैदान छॾे भॼी न वियो त बि ॻाल्हि आहे। हर मसइलो जेको ज़ाहिरुर रिवायात में इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह खां बयान थियल आहे इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जो सबूत मुस्तफ़ा जे हदीस में मौजूद आहे। पर अंधन अंधूकार सजन लधो सोझरो प्यादा वनी पार प्या संबरा की न सवार वो मोहब्बत साण मिहार लधा लतीफ़ चवे। हे अल्लाह वारनि जी गिला कंदा आहिनि गर ख़ुदा ख्वाहद के पर्दा कस दर्द मैल शंदर ताना ए पाका कुनद। ख़ुदा जॾहिं पर्दो कजो फाड़ींदो आहे ख़ुदा कंहिंखे ख्वार कंदो आहे त पोइ उहो छा कंदो आहे ख्वार माण्हू अल्लाह वारनि जी गिला कंदो आहे। हिकिड़े हिननि जे निभागे किताब लिखियो आहे एतिराज़ कहिड़ो चई इहा का इबादत आहे जो 40 साल हिकिड़े वुज़ूअ सां सोमहणी पढ़ी फजर जी निमाज़ पढ़ियई। बिदअत 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 नबी निंड्रू कंदो हो निंड ई न करे सॼी राति जागे शरीयत जे ख़िलाफ़। कारो मुंहुं कुतीअ जो अटो ओतिरे जो ओतिरो। हाणे हे बि को एतिराज़ आहे साईं त इमाम अबू हनीफ़े एतिरी बात छो कंदो हो बिदअत आहे। ओ अदा ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ इन अंधे खां पुछ तो क़ुरान पढ़ियो थी हदीस त पोइ पर क़ुरान में या अय्युहल मुज़म्मिल कुम लैल इल्ला क़लीला मशहूर मारूफ सूरत आम माण्हू बि यादि कयो अथनि था। इब्तिदा में अल्लाह ताला मुझे प्यारे हबीब पाक ने इब्तिदा आयत जा लफ्ज़ हन पांजे हबीब के खुदा ताला फरमाए तो कुम लैला इल्ला कलीला। मुझे हबीब करीम जी ज़ात इब्तिदा में इश्क इलाही में एतिरो मुस्तग़रक़ ऐं मस्त हूंदा हा जो सोमहणीअ जी नमाज़ पढ़ी हबीब जी ज़ात बाबरकत पांजे मुसल्ले ते जो बीहंदा हा फजर जी बांग अची वेंदी बीही बीही मुझे मुस्तफ़ा जा कदम सुजी पवंदा हा। एतिरे क़दुरु बि रिवायतुनि में ईंदो आहे त मुंहिंजे हबीब जा कई दफ़ा पेर पुठीअ खां फाटी पिया रत वही मुसल्ले ते वही वही हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जा पेर मुबारक सुजी पवन। मुंहिंजे महबूब खे ख़ुदा तबारक व तआला फरमायो त मुंहिंजा महबूब एतिरो तूं छो थो जागी पियो घणो न जाग अवां कुझु राति जो सुम्हो ऐं मुंहिंजा महजा प्यारा हबीब पाक अलैहिस्सलाम कुझु आराम कयो कुझु बात कयो। इन मां ख़ुदि क़ुरान
मजीद मां साबित आहे त सारी रात जागण मुंहिंजे मुहम्मद जी सुन्नत आहे। आओ या न हबीब जागंदा हा सॼी रात इबादत कंदा हा तॾहिं त अलाह चयो न ऐं इहो मनो इस्तिहबाबिया अमर वुजूबी ते कोन्हे को या इन जगह ते ख़ुदा ताला ने के हुरमत कोन कयो हराम करार कोन ॾिनो आहे बल्कि नबी करीम जी रिआयत करे जीअं कंहिंखे चइबो आहे साईं तकलीफ़ न कर साईं न तव्हां तकलीफ़ न कयो मूंखे तव्हां पाणी न पीआरो मां तो तकलीफ़ न कयो तकलीफ़ चइबो आहे न बाबा पर जे पाणी पीआरे त को गुनाह त कोन थी पियो सवाब जो कमु आहे न पर अॻियो माण्हू अख़लाक़नि चवंदो आहे हुनजो एहतराम करे इज़त करे बुज़ुर्ग माण्हू आहे तव्हां तकलीफ़ न कयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब पाक सां प्यार कंदो आहे चओ सुभान अल्लाह अहिड़ो त प्यार कंदो आहे जो रब चवंदो आहे त कुल्लुहुम यतलबून रदाई अन अतलुब रदाक या मुहम्मद सॼो जहान चवंदो आहे त रब राज़ी थिए पर मुंहिंजा महबूब मां रब चवंदो आहे मुंहिंजा मिठड़ा तूं राज़ी थी हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी वाह सोहना रहमतपुरी चओ सुभान अल्लाह मूंखे फ़ख्र आहे मूंखे ख़ुशी आहे मां घणनि बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं कयूं मां हज़रत रहमतपुरी रहमतुल्लाह अलैह जी बि 3-4 दफ़ा ज़ियारत कई जन ज़ियारत कई हूंदी जन जो ॾिठल हूंदो तन खे ख़बर आहे पोड़ो मुड़ुसु 80 साल जी उमिरि खां वधीक चेहरो ईअं ॿरंदो हुजे चंड थो ॿरे पियो अड़े हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी तहां बि चओ भला अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी और रब दा सोहना आया जन्नत सीगारो जल्दी हूरा पैगावन सहरे आमद सरकार दी हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी उहो रब कीअं चाहींदो त मुंहिंजे हबीब जा पेर सुॼनि कीअं मुंहिंजे हबीब सारी रात बीहे अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा हबीब तूं तकलीफ़ न कर मुंहिंजे इमाम आज़म अबू हनीफ़े खे क़ुरान हदीस ते दस्तरस आहे उन क़ुरान खे सम्झी वरितो आहे त मुंहिंजो हबीब सारी रात बीहंदो हो इमाम आज़म बि मुस्तफ़ा जे सुन्नत खे ज़िंदा रखी हिकिड़ो ॾिहाड़ो न 40 साल सोमहणीअ वारे वुज़ूअ सां फजर जी निमाज़ अदा कई चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह ओ मुंहिंजा सोहणा हे तव्हांखे अल्लाह वारनि खां परे कनि था हटाइनि था अल्लाह वारनि जी मोहबत कढण जी कोशिशि कनि था पिया हाणे त अहिड़ा छिता थी पिया आहिनि छिता मां वटि कैसेट मौजूदु आहे अवां लाड़काणे वारा हुकुम कंदो त मां तव्हां ॾे कापी कराए मोकिलियां ॿुधो देवबंदनि जो हिकिड़ो मुल्ला आहे लुंडू सम्झो था न साईं उन बाक़ाइदे चयो आहे त इमाम हसन इमाम हुसैन अहल बैत न आहिनि जेको इमाम हसन इमाम हुसैन खे अहल बैत चवे उनखे ऐं साबित करे ॾे त लख रुपयो इनाम ॾियां मां तो चवां अंधा तुंहिंजो लख त तुंहिंजे पीउ वटि बि कोन्हे हलिया तोखे असां क़ुरान ऐं हदीस मां साबित करे ॾेखारियो त मुस्तफ़ा जा बचड़ा मुस्तफ़ा जो अहल बैत आहे हे ख़ारजी टोलो आहे ख़ारजी ज़ाहिर थी पिया आहिनि ये सिपाही सहाबा वारा जमियत उलमा इस्लाम वारा ये हुकाई बुकाई सब हिकड़े गिरोह जा आहिनि ये सब हिकड़े ही तरीक़े जा आहिनि अब समझो था न सही यो हिकड़ो ही गिरोह आहे हाणे खुली आया आहिनि मैदान में जो महबूब जे बच्चन खे बि अहल बैत मञण लाइ तयार न आहिनि ओ मुंहिंजा प्यारा दो तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॻे सुन्नी वीचारा चवंदा त अलाए असांजा मौलवी बि सच था चवनि अलाए मिड़ई था हिक ॿिए ते तोहमतूं हणनि हाणे ख़र्च कयो रुगो 15 20 30 रुपया त कैसेट मां तव्हां ॾे मोकिले ॾियां अवां पाण ॿुधो हुननि जे मौलवियुनि खे ॿुधायो अलल ऐलान थो करे पियो ऐं उन तक़रीर खां पोइ ख़ुदा ताला अहिड़ो ताज़ो वाक़ियो कुझु हाणे मोरे में पादर हार न हयसि हिते हूंदी सही पोइ विरहा मोली न ॿुधाए न जमायत खे ख़बर त पवे ओ मुंहिंजा अदा मोचड़ा हणी बूथ सुजाए
ॾाढूं लठियूं हणी अखियूं बूथ ख़राब करे नक भञी ॿिए ॼाणे ॻोठ अची पहुतो अख़बार में आयो त ॾाढा पादर खाधा अथई वरी पाण तरदी त पियो करे त न मिड़ई खैर आहे पटको लथो ॾाढी बची मिड़ई खैर खैर आहे बसि मूंखे कुझु कोन थियो आहे नवद ॾिठो अथव उन में सूओ हणबो आहे त लंघंदो न आहे हे बि अथव नवद कुझु बि खणी कर हिकिड़ी चपाट खे ॿी त हण ॿी लॻी जे टी त हण टी लॻी जे चौथी त हण बेस्ता ऐं छो न बेस्ता थींदा जेके हसन हुसैन खे अहल बैत न मञींदासीं पादर न खाईंदा त ॿियो छा कंदा आओ या न हिकिड़े हिन जो मुला पियो मूंखे चए साईं हे पादर लॻंदा आहिनि सुन्नत आहे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे बि पथर लॻंदा हुआ मूं चयो फ़र्क़ु आहे चई कहिड़ो मूं चयो हबीब खे काफ़र पथर हणंदा हुआ तव्हांखे मुस्लमान मोचड़ा था हणनि अब फ़र्क़ु आहे या न आहे हबीब खे तकलीफ़ केरु ॾींदा हुआ चओ केरु काफ़र ऐं हिननि खे पादर केरु था हणनि मुस्लमान आशिक़ रसूल बचो डोर तनीअ खां लॾ जंहिंजी नाहे महड़ मलहीर ॾे पखातन पापिन खां परे परां अॾे हाणे छांग तनीअ जी छॾे जेके धनारऊं धार चरन चल ख़ुदा तव्हांखे असांखे निभागन खां बचाए अल्लाह वारनि जी दामन नसीब फरमाए क़यामत थींदी हे ख़ुदा वारा अॻियां हूंदा पाण ज़िक्र जूं लोलियूं ॾेई जन्नत में वेंदासीं दोस्तों मां पे चयो अधु कलाक ॻाल्हाईंदुसि पर ख़बर न आहे अलाए घणो ॻाल्हाए वियो आहियां चए थो हिकिड़ो मुल्लो आहे लाड़काणे जो नालो वठी ज़बान पलीत कोन था कयूं चवे थो त हे मुफ्ती साहब जेको आहे इहो सुन्नी ऐं मुफ्ती ऐं बरेलवी सॾाइण वारा हिकिड़ो सजदो अलाह खे कंदा आहिनि ॿियो सजदो पीर खे कंदा आहिनि अदा सभई चओ लानतुल्लाह अलल काज़िबीन सभई चओ लानतुल्लाह अलल असांजा ॿई सजदा अलाह खे ऐं साॻियो थो चए त अस्सलात वसलाम अलैक या रसूल अल्लाह कहिड़े साहबी पढ़ियो काथों आहे इन जो जवाबु ॾियो हली आहे त जवाबु ॾेई सुनन वटि सवे दलील मौजूद आहिनि तूं वेठो आहे घर लिखो मैदान में आ त तुंहिंजे मुंहं ते दांगी बि घुमायूं हदीस बि ॾेखारियूं मुंहिंजे हबीब जा सभु साहबी अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह पढ़ंदा चवे थो इहो मुला थो चवे असां अब्दुरहीम खे बंदूक खणी भॼायो आहे अलाए काथे अबा बंदूक खणी कंहिंखे भॼाइबो आहे मां अहिड़ो कमु कोन कंदो आहियां पर हू अलाए कंहिंखे ॾिठो अथई मुंहिंजे शक्ल में बसि ॾाढो आदम कहिड़े मज़हब जो हो सदको वञाए सॼण हे त बिरोही खे बि मारे वे ज़ुलेखा किताब 12 महीना पढ़ी 12 महीने चई उस्ताद ज़ुलेखा नर हो कि न मादी हो अञा तो हेॾा ॿिया आदम जे मज़हब जी ख़बर कान्हे नबी हो अल्लाह जो गैर मुस्लिम खे ख़ैरात ॾिजे या न भली ॾिजे लेकिन ज़कात न फितरो न उज़हा जो गोश्त न उज़हा जी खल बि न वाह बि था चवनि त उर्स करणु न्याज़ करणु यारी करणु इहे सभु जाइज़ कोन्हनि इहा का नई ॻाल्हि आहे बा इहे रोज़ बकवास पिया कंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह ई साले सवाब करणु जाइज़ आहे भली कजे मस्जिद शरीफ़ में लाउड ते कंहिं बि शइ जो को पढ़ो ॾिजे या न महबूब से फरमायो आहे हदीस में ईंदो आहे त जेकॾहिं अव्हां जी का शइ गुम थी वञे ऐं माण्हू अची मस्जिद में चवे अदा मुंहिंजी फलाणी शइ गुम थी आहे लही ॾियो या ख़बर अथव त साईं फरमाइनि था उनखे चओ अलाह करे न लभई छा चइजेसि अलाह करे माना पिटियोसि छो त मस्जिद ऐलान जी जाइ न आहे मस्जिद इबादत जी जाइ आहे चए थो हिकिड़े बेअदब या रसूल अल्लाह जो नारो फाड़ियो आहे मुंहिंजा अदा केतिरो नारो फाड़ींदा मुंहिंजे महबूब पाक जे या रसूल अल्लाह जे नारे सां सॼो क़ुर भरियो पियो आहे तंहिंजे करे हे
पंहिंजे ईमान खे फाड़नि था। मुस्तफ़ा जो नालो क़ुरान में त आहे पर अर्श मुअल्ला ते बि लिखियो वियो आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको अलाह वारनि जो मुरीद बि सॾाए थो, वहाबिन सां माइट्री बि करे थो। अलाह साईं हिदायत करेसि, न करणु खपेसि। वहाबीअ खे बदमज़हब खे धीअ ॾिनई, निकाह ई न थींदो जहिड़ो माईअ सां ज़िना पई थींदी। जेके औलाद वग़ैरह थींदा सभु हराम जा पैदा थींदा। मज़हब ऐं दीन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मुंहिंजा प्यारा दोस्त, मज़हब ऐं दीन में फ़र्क़ु इहो आहे त मज़हब असांजो उसूल आहे ऐं दीन असांजो उसूल आहे ऐं मज़हब जेको आहे उन ते हलण जे तरीक़े जो नालो आहे। देवबंदी था चवनि त जेकॾहिं निमाज़ में दरूद पढ़ंदा आहियो उहो सलात बि आहे, सलाम बि आहे, पर असांजा सुन्नी चवंदा आहिनि त इहो सिर्फ़ु सलात आहे। महिरबानी करे असांखे ॿुधायो इहो आहे छा? मुंहिंजा अदा, तव्हां छा चवंदा हुआ? अस्सलामु अलैक अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इन में सलाम आहे ऐं बाक़ी जेको अल्लाहुम्म सल्ली अला पढ़ंदा हो उन में सलात बि आहे, दुरूद बि आहे। ॿई ॻाल्हियूं निमाज़ में अची वञनि थियूं। अल्लाह तबारक व तआला अशल तव्हां असांखे दुरूद व सलाम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजे सुन्ननि खे ॿारहनि इमामनि जे नालनि जी बि ख़बर नाहे। महिरबानी करे उन्हनि खे चओ त ॿुधाइनि ऐं यादि कनि। अबाको 12 इमामनि जा नाला यादि करणु फ़र्ज़ु त कोन्हनि खे। बुज़ुर्गनि जा नाला आहिनि, जेकॾहिं कंहिंखे यादि आहिनि त यादि करे, जे यादि न आहिनि त को ईमान खां निकिरी कोन वेंदो। असांखे उन साईंअ जो नालो यादि आहे जंहिं ते कलमो भरियो अथसि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तव्हांजी केसट में तकीर आहे त कारो लिबास फिरौन या ॿियनि पातो हो, तव्हांजे करे जाइज़ कोन्हे को। हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? कारो लिबास पाईंदे छा? पाइणो थिए त भली वञी पाए। जेकॾहिं मां मसइलो तोखे ॿुधायो आहे त मसइलो नथो वणे त भला अचु तोखे किताब ॾेखारियां। कोई शख़्स रिश्तो वठे थो, रिश्ते ॾियण जो वाइदो करे थो, हाणे कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ नथो हुजे, उन जे लाइ क़ुरान हदीस जो कहिड़ो हुकुम आहे? उहो वाइदे ख़िलाफ़ आहे। बशर्ते वाइदे ख़िलाफ़ी कंहिं जाइज़ उज़र जे नथो करे, छो त के जाइज़ उज़र बि हूंदा आहिनि। हाणे वाइदो त कई त छोकिरी ॾींदोसि आहे, पर जंहिंखे ॾिए थो सो हाणे चरसी थी वियो आहे, हीरोइनी थी वियो आहे, वहाबी थी वियो आहे, बदमज़हब थी वियो आहे, बदमाश थी वियो आहे, उनखे धीअ कान ॾिबी। इन खां वाइदो टोड़णो भलो आहे। सम्झो था न बाबा? पटके जूं फज़ीलतूं बयानु कयो। इनशा अल्लाह ताला ॿिए दफ़े मौज़ू ॾिजां, पटको कॉन्फ्रेंस रखजां त हुन में ॿुधाईंदोसि आहे फज़ीलतूं। हाणे तोखे केतिरा मसइला ॿुधायां। चए थो वहाबी या शियो जानवर कुही सघे थो या न, सीर ॾेई सघे थो न। अबा जेकॾहिं वहाबी या शियो कासाई आहे त हुनजो कुठी हराम आहे, उनजो गोश्त न वठिजो। पर जेकॾहिं कासाई न आहे, ईअं पंहिंजे ॻोठ में बि वहाबी या शियो कोहे त कुठी हराम आहे। बाबा हे गौसल आज़म जे कदम जे बारे में ॻाल्हि थो करे। हिकिड़ो आशिक़ रसूल आयो आहे जेको पाण खे आशिक़ बि सॾाए थो। दादू जो तव्हां था चओ त कदम कुल वलीअ ते आहे, हू थो चए त वलीअनि ते कोन्हे। मां सच थो चवां दा त वलीअनि ते आहे, हो बि सच थो चए वलीअनि ते आहे न दा, बेदीन ते त कोन्हे न साईं। पोइ हू जेकॾहिं चए थो मूं ते कोन्हे त भली न हुजेसि, वली हूंदो कोन को। अल्हम्दुलिल्लाह कदम वलीअनि ते आहे। हीअ किताब आहे पुकारियो या रसूल अल्लाह। साईं मौलाना बदरुद्दीन साहब क़ुरान हदीस ऐं किताबनि जे हवालनि सां साबित करे ॾेखारियो आहे त मुंहिंजे महबूब पाक खे कंहिं कंहिं या रसूल करे पुकारियो आहे। हीअ किताब अल क़ौल सही फी तहक़ीक़ नुज़ूर दरी, क़बरुनि जे मथां जेके नज़र बासूं बासिया वेंदा आहिनि उन जे बारे में हिकिड़े भुटे मास्तर लिखियो हो त हराम नाजाइज़ आहिनि। उन जो जवाबु असांजे डॉक्टर ग़ुलाम नबी प्यासी साहब ॾिनो आहे। तमामु प्यारो जवाबु आहे, पठो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। अल्लाह ताला जे दरगाह में दुआ आहे ख़ुदा तव्हांजा असांजा बेड़ा पार करे। शिया निमाज़ कीअं पढ़ंदा आहिनि? हथनि खोलण ॿधण खे छॾियो, ॿे पहरी टे पहरी ॻाल्हाईंदा हलो, ॿे पहरी टे पहरी गॾे, वरी सांझी सोमहणी, वरी फजर बांगू टे, फजर जी बांग ॾींदा, ॿी ज़ोहर जी ॾींदा, असर जी कोन ॾींदा, वरी ॿी ॾींदा सांझीअ जी।
सोमणी जी कान ॾींदा। हाणे टे बांगू निमाज़ूं ॿे पहरी टे पहरी गॾींदा, माना ॿे पहरी बि साॻे टाइम ते, टे पहरी बि ॿे पहरी वारे टाइम ते, ईअं न साईं। वरी सांझी सोमणी गॾे टाइम ते सांझी सोमणी गॾे पढ़ंदा। हाणे हेॾे निहारियो ख़ुदा जे वास्ते लाड़काणे वारो, सॼे जहान खे ख़बर आहे त अली उल मुर्तज़ा जी जेका निमाज़ कज़ा थी हुई, सिज लही वियो हो, रुनो हो ऐं नबी सिज मोटायो हो, उहा निमाज़ कहिड़ी? ॾाढे ॻाल्हायो कहिड़ी? ज़ोर सां जो कहिड़ी? तव्हांजी माना त अली ॿे पहरी खे ॿे पहरी ते पढ़ंदो हो, टे पहरी खे टे पहरी ते पढ़ंदो हो, पर उन ॾिहाड़े कान पढ़ियई। महबूब झोली में सुतो, महबूब करीम निंड कई, अली नबी खे अदब जे करे कोन जागायो, सिज लही वियो, अली रोई ॾिनो त टे पहरी कज़ा थी आहे। नबी करीम खे मुंहिंजा दोस्त रहम आयो, अल्लाह जे हबीब दुआ घुरी त अलीअ जे करे लथल सिज मोटी आयो। हाणे सच ॿुधाए त जेको टे पहरीअ जी निमाज़ टे पहरी वारे तरीक़े ते पढ़े सा, सुन्नत जमायत वारी या शीयन वारी? ॾाढे जो सुन्नत जमायत वारी या शीयन वारी? मालूम थो त अलीअ जी निमाज़ सुन्नन वारी निमाज़ हुई। या त साबित कर त अली टे पहरी निमाज़ कज़ा कान थी, कंहिं शीए खे ताक़त ई न आहे जो साबित करे। मां दावा सां थो चवां त उहा टे पहरी जी निमाज़ हुई जेका अलीअ जी कज़ा थी हुई, ऐं अली टे पहरीअ ते पढ़ंदो हो, ॿे पहरी ते पढ़ंदो हो। मालूम थो त अलीअ जी निमाज़ सुन्नत जमायत वारी निमाज़ आहे। हाणे त पाण ई पतो पई वेंदो इमाम जाफर साहिब कंहिंजो आहे। ॿियो आख़िर में सुवाल थो करे त तव्हां चार मुसल्ला चइनि इमामनि जा करे मञींदा आहियो। मुसल्ला मुसल्ला सां कोन मञींदा आहियूं, असां चार फ़िक़ह मञींदा आहियूं। चानी फ़िक़हनि खे असां हक़ ते चवंदा आहियूं, लेकिन असां पंहिंजे इमाम आज़म जा मुक़ल्लिद आहियूं। इन्हीअ जे करे मुक़ल्लिद आहियूं जो इमाम आज़म ॿियनि खां वधीक रसूलुल्लाह खे वेझो आहे। सुवाल पहिरों सुवाल आहे त चइनी यारनि में सभिनी खां अफ़ज़ल केरु आहे, उन खां पोइ वरी केरु अफ़ज़ल आहे। अहिड़े तरीक़े सां चइनी जी नंबरवार अफ़ज़लियत ॿुधाईंदा। मुंहिंजा अदा जीअं ख़िलाफ़त आहे नंबरवार, तीअं फ़ज़ीलत आहे नंबरवार। सुवाल नंबर ॿियो, लाड़काणे शहर में अक्सर करे असांजा सुन्नी जाए बजाए ते या अली मदद चवंदा आहिनि। महबूब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत ते अमल कजे या अली मदद चइजे। भला जे सुन्नी या अली मदद चवनि था त तोखे वीलो पेट में छो थो पए वियो? बाबा या अली मदद छो न चवंदासीं? 10 दफ़ा चवंदासीं। तूं या अली मदद चवण खे जाहिलनि जो तरीक़ो थो सॾी। जाहिल त तूं आहे जो तूं अलीअ जे नाले खे जाहिलनि वारो तरीक़ो थो सॾी पियो। बाक़ी अस्सलाम अलैकुम जी जाइ ते कोन चइबो, उते चइबो अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह। बाक़ी तूं सॼो ॾींहुं वेठो या अली मदद कर, तोखे को झलण वारो आहे ई कोन। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, अलीअ जे नाले ते जेको ठरे चओ त मोमिन भी आ, हिलाली भी आ। मोमिन भी आ, ॾाढे त चओ मोमिन भी आ, पर जेको अली साईं जे नाले ते चिड़े समझो त मोमिन भी नाहे। तव्हांजी मर्ज़ी, मां नथो चवां। सुवाल नंबर 3, जुमे जे खुतबे वारी आज़ान खां बाद दुआ घुर्जे या न? भली घुर्जे, को ॾोह कोन्हे। बस न अदा अल्लाह साईं तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। महबूब जे सदके खुदा ताला सभिनि जा बेड़ा पार फरमाए। या अल्लाह असां जूं दुआऊं क़बूल फरमाए। नुज़िल अला मुहम्मदिन अल्लाह हीअं चयो आ। नुज़िल अला मुहम्मदिन अल्लाह हीअं चयो आ। नाज़ुल मिठे नबीअ ते, नाज़ुल मिठे नबीअ ते क़ुरान रब कयो आ। नुज़िल अला मुहम्मदिन अल्लाह हीअं चयो आ। नुज़िल अला मुहम्मदिन अल्लाह हीअं चयो आ। आयत रसूल बाबत सूरत
सूरत फतिह में आए आयत रसूल बाबते सूरत फतिह में आहे अल्लाह जे हबीब दुखड़ा छॾिया तलाए